बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असीं बेरोज़ एहतजाज बेरोज़ बाज़ाब्ता तौर ते पंहिंजे स्कूल जे ॿाहिरां आहियूं। इहो दर्द असांखे तमामु घणो खाए वियो आहे त मासूम बचा सिंध हुकूमत पंहिंजे बरबरियत ऐं ज़ुल्म जे तुफ़ैल मासूम बचनि जी तबाही, तइलीम जी तबाही ऐं उन्हनि जे मुस्तक़बिल सां खेॾे रही आहे। असां उस्ताद जिते सरापा एहतजाज पंहिंजे स्कूलनि में पंहिंजे इदारनि में मौजूदु आहिनि, असांखे कहिड़ी तकलीफ़ पहुचंदी जो असीं वही उन्हनि बचनि खे न पढ़ायूं। उहे बचा असांजे क़ौम जा, सिंधी क़ौम जा, सिंध जा बचा आहिनि जिनजी तइलीम जेका आहे सो मुतासिर थी रही आहे ऐं जिन जो तमामु घणो वॾो नुक़सानु थी रहियो आहे। इन नुक़सान जा ज़िमेदार सिंध हुकूमत वारा ऐं सिंध हुकूमत जा जमहूरी दावेदार आहिनि जेके असांजे मुआशी इस्तेसाल जे पोयां लॻल आहिनि। हिननि पंहिंजे वसां क़तई तौर ते कोन घटायो आहे। तव्हां वञी ॾिसो त सिंध ऐं पंजाब उन ॿिन्ही सूबनि में, पर चइनी पंजनि सूबनि में हर सूबे में पंहिंजो कानून। जॾहिं त पाकिस्तान जे ला तहत असांखे को दड़को थो मिले त असांखे थो चयो वञे त सर्विस रूल जे अंडर सेक्शन 1973 तव्हां ते जेको आहे क़दम खयो वेंदो। जॾहिं तव्हां असां ते क़दम 173 पाकिस्तान जे रूल ते था कयो त असांजा सर्विस रूल जॾहिं तव्हां पाकिस्तान जे हवाले सां था कयो, पोइ सिंध में तव्हां पंहिंजी लाक़ानूनियत वरी पंहिंजी छो पिया हलायो। सो इहा बेवाजिबी आहे, तमामु घणी सख़्तु बेवाजिबी आहे। जो तव्हां असांजा पेंशन क्लास जेके तव्हां जुलाई में असांजे मथां चाढ़िया, उन खां पोइ असांजी ग्रेजुएटी, असांजी ग्रुप इंश्योरेंस जेका असांजे पघारनि मां पोइ 40 सालनि खां कटी वई आहे। जॾहिं असीं घुरूं था त असांखे चयो थो वञे मरो त पोइ तव्हांखे ॾियूं। माना असांखे पंहिंजी ग्रुप इंश्योरेंस वठण लाइ मरणो पवंदो। जेकॾहिं इहो ई हिननि जो इंसाफ़ आहे त हिन इंसाफ़ ते हैफ़ हुजे जो उन माण्हू खे मौत ॾेई तव्हां हुनखे पैसा ॾियो ऐं तव्हांखे इहा शइ तयशुदा मिलियल आहे त तव्हां वञी हिननि खे मारियो, तव्हां हिन जो मुआशी इस्तेसाल करियो त हीअ एॾा मजबूर थी वञनि जो हीअ खाता छॾे वञनि, गॾोगॾु दुनिया छॾे वञनि। तव्हां उन्हनि यहूदी लाबीअ जो हिसो हुयो जो असां मुस्लमाननि, ख़ासि करे सिंध जे मज़लूम अवाम ऐं सिंध जे मज़लूम मुलाज़िम तबिके सां दुश्मनी, खुली दुश्मनी करे रहिया आहियो। इहो वक़्तु परे कोन्हे। ऐं साॻिया उस्ताद, साॻिया मुलाज़िम, सिंध जा माण्हू तव्हांखे इंशाअल्लाह इन्हनि ऐवाननि खां हेठि लाहे वरी अची तव्हांखे ज़मीन ते हणंदा, छो जो तव्हां असांजे कयल एतबार जो को भरम न रखियो। ऐं तव्हांखे अॼु हिकिड़े उस्ताद सां मिलाईंदुसि जंहिं उस्ताद पंहिंजी ज़िंदगी, सॼी ज़िंदगी हिन खाते खे अर्पी आहे। उहो उस्ताद हीउ पूरो हाला शहर छा मटियारी ज़िलो इन शइ जो शाहिद आहे। हिते जा माण्हू इन शइ जा शाहिद आहिनि त हीउ माण्हू स्टिक ते अची करे बि सुबुह जो असेंबलीअ खां स्कूल टाइम ताईं पढ़ाए थो। संदसि पढ़ाइण ॿार पूरे हाला तोड़े मटियारी ताईं, एतिरो जो यूनिवर्सिटी ताईं पहुतल आहिनि। इहा शइ तव्हां कंहिंखां भली बि पुछी सघो था त आया असांजे हिन लफ़्ज़ में कंहिं हिकिड़े अखर जी का कूड़ाई या कचाई आहे जे हूंदी त असीं सभु ज़िमेदार इन शइ जा ज़ामिन आहियूं। असीं साईं असलम खां पुछंदासीं त साईं तव्हां हिन कारे कानून बाबति छा था चओ, छो जो तव्हां कुझु महीननि खां पोइ हिन खाते खे अलविदा करे रहिया आहियो। छा तव्हां अहिड़ो को ज़ुल्म पंहिंजे खे ॾिठो? पीरियड पूरो थी चुको आहे, बाक़ी 2 महीना आहिनि। जेको असांजो अञा पूरो कानून मढ़ियो वियो आहे, ग़लति कानून मढ़ियो वियो आहे। जीअं असांजी मुआशी क़तलु कयो पियो वञे, असांजे हितां लहंदासीं पोइ छा कयूं? असांखे कहिड़ो हाल हूंदो? असांखे जेको आहे नालो जेको मिलंदो हक़ु जेको असांखे पंहिंजो ॾींदा त असांजो ॿारु पढ़ंदो, असांजो ॿारु पढ़ंदो। पोइ जेको आहे पर हीअ जेके सफ़ा हरामणाई में बीह रहिया आहिनि, सफ़ा सिंध हुकूमत असांजो ज़ुल्म असां पई करे। मासूम ॿारनि खे पढ़ाईंदा, 60 साल पढ़ायो, छा असांखे मिलंदो? पंहिंजो हक़ु मिलंदो, कानून आहे उहो, वधीक असीं कोन था वठूं। पर जेको आहे नालो नथा करणु चाहिनि, असां किनारे में वेठा आहियूं। अहिड़ी हालत में माण्हू स्कूल अचां पियो, वरी जा नालो टाइम ते वञा थो। साईं वटि लफ़्ज़ न आहिनि। हिकिड़ो उस्ताद जंहिंजी बाक़ी सर्विस में कुझु महीना आहिनि, साईं एतिरो रंजीदा आहे जो हुन वटि लफ़्ज़ ई मौजूदु न आहिनि। त आउं पंहिंजे ॾुख ऐं परेशानी में छा ॿुधायां। जंहिं माण्हू खे इहो आसिरो हो त मुंहिंजी पेंशन मूंखे 70 खां 75% मिलंदी, जेकॾहिं उहा साॻी पर्सेंट असांखे जेकॾहिं 17 खां 15% मिले त
त उन माण्हू जी छा कैफ़ियत रहंदी। इहा पेंशन गवर्नमेंट असांखे ख़ुदा कारण न पई ॾे, असांजे पैसनि जी कटियल पैसनि मां बि ॾे। ग्रुप इंश्योरेंस बि असांजे पैसनि मां कटियो थो वञे। अरबे रुपया गवर्नमेंट मुलाज़िमनि जा ग्रुप इंश्योरेंस जे मदद में वरिता विया आहिनि, फंड कोटा में असां ॿुधाया विया आहिनि। असांजी सभु सहूलियतूं सभु मराहतूं तोड़ियूं आहिनि। कल्ह हिकिड़े दोस्त सोशल मीडिया ते लिखियो त तव्हांजो लखे रुपया पघार आहे, छा तव्हांखे इहो कोन महसूसु थिए त तव्हां ऐवाननि में वेठल माण्हुनि जो पघार ॾिसो, ॿियनि इदारनि जो पघार ॾिसो, ॿियनि माण्हुनि जो पघार ॾिसो, तव्हांखे हिकिड़े क्लार्क जो पघार अखि में खुटे थो, तव्हांखे जेको आहे हिकिड़े सन्हे मुलाज़िम जो चौथे पंजे ग्रेड जे माण्हूअ जो तव्हांखे पघार अखि में खुटे थो। तव्हांखे इहा मार्क तोखे ॾी उस्ताद अधु ॾींहुं ड्यूटी था कयो, अदा उहो अधु ॾींहं में उस्ताद जे करे न पढ़ाए त तव्हांजो मुआशिरो अॼु चोरियूं करे, अॼु धाड़ा हणे, अॼु डकैत थिए, पर इहो साॻियो उस्ताद आहे जंहिं तव्हांजे मुआशिरे जे ॿार खे संवारियो आहे, उनजो तख़लीकार बणियो आहे। अॼु तव्हां हुनजे मुआशी इस्तेसाल जे पोयां हथ धोई पिया आहियो त असीं हुन उस्ताद खे पिनण जहिड़ो करे छॾींदासीं, उनखे मफ़लूज करे छॾींदासीं, उनखे अहिड़ो हुन सां हशर कंदासीं जो ज़हनी बीमार ज़हनी मरीज़ थी वञे। हुनखे सिर्फ़ु ऐं परेशानी हुजे। हिकिड़ो तव्हां असां ते कटी त कटो ताईं कई आहे, उन खां पोइ महांगाईअ जा बम, रोज़ पेट्रोल जो रेट थो वधे, तव्हां वटि का शइ बीठल कान्हे। कल्ह उहा शइ 100 रुपए जी हुई, अॼु उहा शइ जा कुझु पुछूं त 150 रुपए जी मिले, वरी उहा शइ 2 ॾींहं छॾियूं था त 200 रुपए जी थी मिले। असां तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे? ख़ुदारा ख़ुदारा हिननि मज़लूमनि खे रहम करियो, न त यादि रखिजो अहिड़ो कहरे ख़ुदा ई तव्हांजे मथां किरंदो जो तव्हां ऐवाननि खां सिधो पट ते ईंदव, पट मां तव्हां ज़मीन दोस्त थींदव। मुलाज़िम इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद मुलाज़िम इत्तेहाद। पेंशन असांजो पेंशन असांजो पेंशन असांजो पेंशन असांजो। एक मुल्क में दो कानून, एक मुल्क में दो कानून, ना मंजूर ना मंजूर। महिरबानी तव्हां सभिनी